अस्सलाम वालेकुम दोस्तों। गोट सगरोड नोड़िया खां अब्दुर्रऊफ नोड़ी जो एम ते लिखियल दिलकश खत। दोस्त लिखे तो ओ मुंहिंजी महबूबा, उमेद तो गुलाब जी खिलंदी हूंदी है। जाना तोखे यादि करे रहियो आहियां। कल्ह ॾींहं जी बरसात में मूं तोखे इलाही यादि कयो। एतिरो जो बादलनि जा मुंहिंजूं अखियूं बि वसण लॻियूं। बरसात जी मौसम मूंखे ईअं महसूसु थींदी आहे जे सोन जो सेज हुजे ऐं प्यार जूं ॻाल्हियूं। तॾहिं त तूं बेहद यादि आई हुई। तूं ही मौसम इहो ई महसूसु कराए रही आहे ऐं तूं दूर आहीं अब्दुर्रऊफ नोड़िया। तुंहिंजी जाना तोखे इलाही यादि कंदी आहे। तूं बि मूं ॾांहुं अखियूं करे ॾिसंदी हूंदीअ। तूं उदास त न थी जाए। आऊं ठीकु आहियां ऐं सूंहं भरी उमेद चए थी पाण मिलंदासीं अखियूं विसाल जूं मुंतज़िर जाना।